जवाब घट देनो है आज के दिजो न था अपना अकीदा बयान करते जाएंगे आगे चल के फिर हमें ही मुश्किल होगी ठीक है सिमर बोला कि मैं पानी बंद कर दूंगा हुसैन बोले कि मैं इस पर भी सब्र कर लूंगा सुमिर बोला कि इधर बड़चियां हैं बाले हैं हुसैन बोले इधर सर कटाने वाले हैं जोरी तो सुभान अल्लाह ना था के हो ना कैसा सुभान अल्लाह दिए थे माशाल्लाह ये खिली सुभान अल्लाह के तो ही उठे तो सुमिर बोला कि मैं हाकिम सब्र करता हूं सब्र करता तो खड़ी मुकम्मल असांजी अकीदे जी तर्जुमानी है फहवा जवान जिला दस्तगीर दे खत्म करो जान जिलानी सदने साड़ी कंधो मुश्किल आसानिया दस्तगीर जो मुरीद रल करे बुलाए सुभान अल्लाह कंधो मुश्किल आसानिया सल्लल्लाहु अलैहि या गलती थी वने तो माफ करियो असल जिसका नहीं फकीर सुर जाने मानत हो जाना या रसूल अल्लाह वदुहा चेहरे वालिया वल्लैल जुल्फा वालिया आका माहिया भोला वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अली साईं जे नाले ते इस्तेमाल की हैदर हैदर के होता हैदर हैदर के था हुजूर जे नाले ते भी मां थरो था अल्लाह जे नाले ते जम थींदो को हो मोलू पण ते मया रखंदो है उन जी मया सही भी होंदी अल्लाह जे नाले ते जोर सां गज गज के अल्लाह जो जिक्र कंदा से अल्लाह 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 अल्लाह
आंखें संभाले पयो जिन्नो इंसान मलक मछियों पाले पयो जिने रब जो नालो आहे एतरो आवाज़ सां सुभान अल्लाह सोई अल्लाह हिकिड़ो नाले बैठे सोई अल्लाह हिकिड़ो नाले बैठो जंहिंजा मोहताज कोई आहियो अल्लाह ने जो हथ खड़ी करे अल्लाह अल्लाह इंसान को बोझदार फकीर माशाल्लाह वरी खूबसूरत लगना है मुझे अल्लाह से प्यारा छाया है सुभान अल्लाह यार हमारो आलम बोझदार साईं आज के रसूल के चेहरे पे चमक गई सुभान अल्लाह सोनी सूरत गई जे या इंसान क्यों जानवर छाया तो मर्जी वारो है सुभान अल्लाह पर सोनी सूरत गई जे या hele तवज्जो करो पैसा ना दो दो कौन दो सोनी सूरत गई जया इंसान क्यों कई कलमों है कुरान मुसलमान क्यों वरी आला आए एहसान क्यों ओ दी निर्मल नबी हाँ सोनी धरती असांखे छाए करे वणकार वाटों सजाए वरी अनगाह हुन महफूजा वरी अनगाह हुन महफूजाए आवरी अनगाह हुन महफूजाए ओ गुल गुलजार थे खूब तर खुशबू बयान स्पीकर चेक करें अल्लाह 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 ये ज़मीं जब न थी ये जहां जब न था चांद सूरज न थे आसमां जब न था उर्दू समझो था सभी राज़े हक भी किसी पर आया जब न ओ जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तो अल्लाह 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 यकीन जानो तो हिनर अर्श अज़ीम ते हवा जो जिक्र थे पियो हवा सुभान अल्लाह 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 जो ज़बू लगायो था रब फरमाए तो बाना तू मुखे याद कर तो मां तोखे याद कर सुभान अल्लाह बिनात जो
हुकुम आए वो पेश करे इंशाल्लाह एक बन्नई ना तव्हांखे ॿुधायां थो जेका रबी लेवल में घणो मूं पढ़ी आहे पर अवां जे ॻोठ में मुंहिंजी पहिरीं हाज़िरी आहे त अचो त गॾिजी करे पढ़ियूं आयो आयो हो मौसमीला गजो आयो आयो हो मौसमीला गजो आयो आयो हो मौसमीला गजो आयो आयो मौसमीला गजो आयो सुभान अल्लाह बोल अची वई मी अची विया परेशान होयासी मस्जिद का पुछम बेखबर है जिसी ॾाढा परेशान है सुभान अल्लाह भी परेशान तो सलाह मिलाद कंदो अलाए कोन कनो अलाए असां वाला भी कर दलंदा सुभान अल्लाह असां भी परेशान पर वरी रब्बुल अव्वल अची वियो उते भी मिलाद करे आसी जिते गादी जे वञण जी जाइ भी न हुई सुभान अल्लाह बेड़ी ते चढ़ी करे मिलाद करे आसी त पोइ हिते कीअं न थींदा मिलाद हो महफिलो ईद मिलाद जो आहे न भरी घर घर सजो हो महफिलो ईद मिलाद जो आहे न भरी घर घर सजो आयो हुजूर बाबा आयो हुजूर बाबा हर गम थो दूर बाबा आयो हुजूर बाबा हर गम थो दूर बाबा हाणे अची रंग लायो सरकार जी आवे बोलदारन में आवाज ही दो तो आवाज अचे खबे सरकार जी आवे सरकार जी आवे सवने जी आवे दिलबर जी आवे छिड़े जी आवे सवने जी आवे नो घबराओ नहीं गमखार मोहम्मद आ गए सुभान अल्लाह वाकई मिलाद करे जानो था मिलाद मनाए जानो था सुभान अल्लाह भी करे जानो था नो घबराओ नहीं गमखार मोहम्मद आ गए जितना पहले चल रहा था कम से कम उतना चलना चाहिए भाईजान हाँ गमगीनो घबराओ नहीं गमखार मोहम्मद आ गए सुभान अल्लाह खुशियों के अंबार मोहम्मद आ गए सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह साथ में लेके खुशियों के अंबार मोहम्मद आ गए भाई हलीमा कहने लगी है सबसे खुशी के मारे बोलो मरहबा बोलो मरहबा बोलो मरहबा बोलो बोलो मरहबा सरकार जी आवे सरकार जी आवे जिनके हथन में सूरा वो हाथ न करे भले बाकी हाथ मथे सरकार जी आवे सरकार जी आवे सबने जी आवे जश्न अहमद रसूल अल्लाह ही अल्लाह यामना के फूल अल्लाह ही अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह मौला ने का जो सुभान अल्लाह करे मुझे हथ से हिते जे हे भी मते सुभान अल्लाह कर मौला उन सुभान अल्लाह जे सदके में हिनन के भी उन जो दीदार कराए दा चेहरे मुस्तफा जब दिखाया ओ चेहरे मुस्तफा जब दिखाया गया छुप गए तारे और चांद शर्मा हर तरफ नूर की रोशनी छा गई मुस्तफा क्या मिले जिंदगी मिल गई हलीमा तेरी गोद में आ गए दोनों आलम के रसूल
किस्मत पंहिंजी सलाहुद्दीन बलिया सुभान अल्लाह घोरे करे पैसा था जेको बाश कटे तो साईं के पैसा रो घोरे पोहेले तो करिए अदा वरी नाथ पढ़ो वरी अना अमा जो अना भी ही उठारे भी देनो सुभान अल्लाह मुजो जी अनाउंसमेंट थी हमारी वडी सुभान अल्लाह बुधम सुभान अल्लाह जेड़ा मानू आयो तेरा आसा आयो असा के सिंह ना मथा न था उडन ना अचो असा न को काबी मखलूक कयूं बस किस्मत असांजी कुल ज़ार भलिया जो नाथ पढ़ण जी दात मिलिया इहो भी असांजो कमाल ना है सब करम पंहिंजे आका जो सरकार जी हाँ तो करी गए सरकार जी मरहबा सोने जी आमद मरहबा दिल भर जी आमद मरहबा पिछड़े जी आमद मरहबा रहबर जी आमद मरहबा सोने जी आमद मरहबा आयो सुभान अल्लाह दुआई जी आवा कयो था आते कते विदायूं परेशान थी विदायूं ते माण्हू कावड़िया तो कोन विचायो चारों तरफ घुमो ना पूरा मिलाद ॿुधाए चारों तरफ शाबाश अचो त हिकु नओं तोहफ़ो आंदे तव्हांजे साम्हूं पेश कयां थो इंशाअल्लाह ही ठरे वञे सुभान अल्लाह कंदा हलजो हो महवा शान तुंहिंजो ताजेदार हर महवा शान जब चले तो आका जो शान वालन का हाथ खड़ी करे महवा शान तुंहिंजो ताजेदार हर महवा शान तुंहिंजो ताजेदार हर महवा शान तुंहिंजो ताजेदार हर ये अरशद रो तुंहिंजो महवा शान तुंहिंजो ताजेदार हर महवा शान सुभान अल्लाह कई माण्हू हज़रत यूसुफ जो हुस्न ॾिसी दीवाना थिया पर जॾहिं आका जी ॻाल्हि अचे हथ मुंहिंजो मथे अचे त सुभान अल्लाह बि मथे वारी ॿुधाइजो बज़ार फ़क़ीरो हलो सुफ़ा बि कया कई ने चला पर सुकल थोरन तोले सने कावर सुभान अल्लाह यो सुफ़ा बि कया कई ने चला पर सुकल थोरन तोले सने कावर सुभान अल्लाह ओ पत्थर पानी आया तो तेरा पानिया मा आया तो तेरा तुझ सूरज गयो रब्बा कसम बाबा तुझो ताजदार है हरम बाबा तुझो ताजदार हरम ये अरशद रो तुझो कदम बाबा सुभान अल्लाह ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चो रसूल आई ओ जो को वण पिछो आहे न इने वण के तू सड कर सुभान अल्लाह तव्हां जे तर में जेकर कंहिंजे चवण सां वण हलिया ईंदा आहिनि त पोइ सुभान अल्लाह भली न कजो पर जेकर ही लाइन वॾी हुजे त सुभान अल्लाह बि वॾी काफ़िर चयो ओ जेको वण पिछो आहे न इने खे सड कर हुजूर फरमायो त आऊं कोन थो वञी उन खे चवां तूं वञ इने वण जे भरिसां बीह चवीस हल तोखे मोहम्मद सॾे पियो हल तोखे मोहम्मद सॾे थो काफ़िर आयो वण जे भरिसां चयाईंसि तोखे मोहम्मद सॾे थो वण हिन पासे झुकियो बाड़ू कढियईं हिन
हिन पासे झुकियो पाड़ू कढी उन्हनि पाड़ुनि जे ज़रिए हलंदे अची हुज़ूर जे कदमनि में पियो सुभान अल्लाह। त हाणे ॿुधण में ईंदी ओ वण पटिजी अचनि पिया ओ चिट्टा कलमा ॿुधा आया गोहन खां वण पटिजी अचनि पिया वण पटिजी अचनि पिया गोहन खां चिट्टा कलमा ॿुधा आया गोहन खां मिठा पाणी कढी खारन खोहन मां मिठा पाणी कढी खारन खोहन मां मुंहिंजो अज़मी पको ईमान अधम बाबा शान तुंहिंजो पानी खत्म थी वियो हुजूर खे अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह पानी खत्म थी वियो आहे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त वुज़ू फरमाए रहा हुया ऐं जेको बाकी वुज़ू करे जेको बाकी लोटे में पानी बचो पाण करीमन उन में ही हथ विधो सुभान अल्लाह चश्मा जारी थी पिया सुभान अल्लाह घटिजी वई आहे हाणे जॾहिं मुंहिंजो हथ मथे अचे त सुभान अल्लाह आयो पाणी जो हिकु प्यालो पी कई हथेरो मुबारक आयो पाणी जो हिकु प्यालो पी कई हथेरो मुबारक आलो पी हुन बार में जो अज़ालो पी हुन बार में जो लश्कर पीर कहीं प्यास खत्म बाबा शाह तुझो ताजदार हरम बाबा शाह तुझो ताजदार हरम ये हर शतेरो जो कदम बाबा शान तुझो हुकुम आए वो हुकुम पूरो करे पोइ मनकबत ते हला थो जो नात खान अज वरी कुछ एक्स्ट्रा भी अची विया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह इंशाल्लाह वरी उन्हनि जो बि ज़िक्र ॿुधंदो त हीउ अवां जो शरीफ़ पवंदो सुभान अल्लाह ठीकु आहे साईं नात हुजूर जी उहा जेका अवां जे पाड़े में इलाही चकर पढ़ी अथऊं पर बार बार हुकुम थींदो आहे त ॿुधा पुछो हिकु ॾींहुं नबी पुछो हिकु ॾींहुं नबी ये जिब्रील खां मुझे बारे में तुझो छा ख्याल दिठा तो के गसी मुनव्वर महजबी शायद अपना आखिरी प्रोग्राम के साथ यार ऐसे नहीं करेंगे जो शुरू में चल रहा था कम से कम उतना तो चला दो ना हाँ पूछो हिक नबी ये जिब्रील का मुझे बारे में तुझो छा ख्याल हाँ दिठा तो के गसी मुनव्वर महजबी दिठा तो के गसी मुनव्वर महजबी बुधा मिलो महजूबी को मिसाल पूछो हिक नबी जिब्राइल जो जवाब दी अंदर ठरने तो सुभान अल्लाह करे मुझे यूं छाड़ जाए सुभान अल्लाह चयो जिब्राइल सारा हबीबा इठो संसार ओ तुझे अल्लाह जो खल्क सोहणो शाहकार मुंहिंजा साईं मगर
मुझा साई मगर किथे मुंहिंजी नज़र ॾिठो अहिड़ो न हुस्न हुई जमाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी खां पुछा कई वेंदी हुई त तव्हां अल्लाह खे ॾिठो आहे जो चओ था त असां बि अल्लाह खे मञूं तव्हां अल्लाह खे ॾिठो आहे जो चओ था असां बि अल्लाह खे मञूं सभिनी नबीअ जो जवाब छा हूंदो असां कोन ॾिठो आहे असां ई तुंहिंजे नबी खे अल्लाह ताला अर्श अज़ीम ते घुराए पंहिंजो दीदार करायो ऐं चयाईंसि त हाणे तोखां पुछनि त तो रब खे ॾिठो आहे त तूं चइजां हा मूं रब खे ॾिठो आहे ऐं हाणे चए मूंखे ॾिठो त रब खे ॾिठो करे उर्दू वारो शेर तव्हांखे सम्झ में अची वञे अजब काम किया हद कर दी गुंजाइश तनकीद सभी रद कर दे मेरा और दीवाने के दुनिया के तो जड़ो तो कर बचायो ही ना है पर साईं हुकुम फरमाइन पे आता यो शेर हरी पढ़ो खालिक ने अजब काम किया हद कर दी सुभान अल्लाह शैतान नींद सभी रद कर दी खालिक ने अजब काम किया हद कर दी गुंजाइश तनकीद सभी रद कर दी खुद तो दे मेरा और दिखाने के लिए सामने दुनिया के तस्वीर मोहम्मद कर दे मुझा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र ॾिठो अहिड़ो न हुस्न हुई जमाल एक सुना तू लगने एक सोना तू लगने तो जा फेर भी तू हो मुझा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र ॾिठो अहिड़ो न हुस्न हुई जमाल पुछो हिकु ॾींहुं नबी हीअं जिबरील का मुंहिंजे बारे में छा ख़्याल सुभान अल्लाह तव्हांजो ख़्याल छा आहे तव्हांजो ख़्याल छा आहे हुजूर त सुहिणा आहिनि पर सुहिणो हसन सुभान अल्लाह हथ जॾहिं मुंहिंजो मथे ईंदो अदा नारो हणंदो जेको जवाब ईंदो आहे न ओड़ो जवाब अचणु खपे सुहिणो हसन हुसैन ऐं मौला अली शेर खुदा सुभान अल्लाह तुझे पाके घराने में शाम सैयदा फातिमा रसूल अल्लाह न रब्बे अज़वज ठहियो तुंहिंजो मिसे न तुंहिंजे
न करे जो कहूं जी हाल का प्यार तो करे हथ खड़ी करे हाल कह जी पुछो हिक नी नबी ये जिबरी लखा पुछो मारो आऊं भी दिल चवे दी हमारे कहाना आया जवाब दी ना थका देना आयो खामोश थी वञो हैदरी जेको असीं नमाज़ पढ़े न हैदर जो हुबला नमाज़ पढ़े न मवाली जे चवण ते कोन्हे हलणो त नियत साफ़ नमाज़ माफ़ छो त मौला अली जी को हिकड़ी नमाज़ वञे पई अली रोए पियो अली सही रोए पियो वञे छो पई हुजूर गोरे ते आराम पिया फरमाए अली सोचे पियो शायर लिखे पियो तू सुभान अल्लाह गजाए पियो काफ काज़ी खोल किताब दसा एडो वक्त नमाज एडो यार आगे एडो पाक इमाम अजान देती खुद खोले दो मेरी सोच तो पानी तारांगे अली फैसलो करे वरदो वो तारा शिको ताजे वड़े में जो सुभान अल्लाह नाशाज नमाज कदा पढ़ो पहले अदब करो अली भले सिद्ध नहीं चुको है पर कज़ा पढ़ दे या पढ़ दे अदा तो नबी पुछियो अली हथ दबसान छोड़े कयो अर्ज़ नबी सा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह तुझे हो दे कज़ा सुभान अल्लाह केर समझो या रसूल अल्लाह तुझे हो दे कज़ा पढ़े की अमर कज़ा हराए से जग में तोले पाले अॼु बि मां होटल ले हलियो पर ठम तक जनाबा लगी पई आहे शायद प्रोग्राम हिन
हिन पासे सुभान अल्लाह जने अम्मा हलीमा हुजूर के पंहिंजे घर में खड़ी वई न ईअं झोपड़ी ईअं भरे पई चई हे बेकार भरे सुभान अल्लाह न ट्यूबलाइट हुई दिए जा पैसा भी हलीमा वटि कोन हलियो सॼी राति मारे ओने पाड़े में हूंदे मायूं गरजी करे आयो तायो पुछण करे हलीमा दस्त समाज रो असांजे उधायो तुझे घर सदा सोचे सुभान अल्लाह मुस्कुराए करे सुभान अल्लाह कन का उन्हनि खे हिन साल नवीन पे ॾेखारियो सुभान अल्लाह हालिमा जी वा झूपड़ी असांखे ॾेखारिजांइ सुभान अल्लाह चयो मरकी अमा अचो 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 अवां खे थी ॾसां हुस्न सरकार जो इहो कमाल आहे हुस्न सरकार जो इहो कमाल आहे छो हिक ॾींहं बि सुभान अल्लाह सुभान अल्लाह आलम बोज़दार के खणी आया आहियूं ऐं वरी गरना बि अथसि ऐं वरी फरमाइश बि कई अथसि सुभान अल्लाह सो हिन जी फरमाइश पूरी न थी त वरी को वापसि पे असां गॾु हलंदो चवंदो आहियूं मूंखे पैसा पंहिंजा वापसि सुभान अल्लाह अचो त गॾिजी करे तव्हांखे बि वणंदड़ नात आहे ॿ मिसरा हिन जी फरमाइश पूरी कयूं हो इन्ना तैना कल कौस यार नवारो वेठो एर के से दो सजो का जिंदा वेठो कल कौस यार नवारो वेठो ओ कहीं न पंहिंजो बेड़ा बुधंदो कहीं न पंहिंजो बेड़ा बुधंदो यार नवारो कारण वारो वेठो हा तैना कल कौस खड़ी खड़ी रड़ करेगा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दी क़यामत जो थींदो ई हथ शाहिदी दी दाद हुजूर जे नाले ते खजा हुया से सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़यामत जे ॾींहुं हथ शाहिदी दी दाद हुजूर जे नाले ते असां खजा हुया सुभान अल्लाह बाग में जान में जलंदी पंहिंजी छजो तो दखवारी बाह के बिल्कुल ठार नवार ठार नवारो वेठो हा तैना कोस सुभान अल्लाह पंहिंजे महबूबन खे ख़बर आ गई हुई सुभान अल्लाह सुभाणे मुंहिंजो प्रोग्राम हो केसर वटि कजो जी जो आहे सुभाणे वारो प्रोग्राम अॼु फोन आई त कैंसिल अब पाड़े में कजो ते प्रोग्राम कैंसिल जाबिर जे घर में ॿई बच्चा शहीद लॻा पिया आहिनि हुजूर खे ॿुधाए नथो मां प्रोग्राम कैंसिल न कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाली खटाई पर इंशाअल्लाह वॾी सुभान अल्लाह आई सुभान अल्लाह हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत पे आया आपकी बड़ी कमी थी हुजूर करीम दावत पे आया दस्तरखान लगो दस्तरखान दे वेही पाण फरमायो त जाबिर वञ पंहिंजनि पुटनि खे वठी आ गरजी मानी खाईंदासीं जाबिर जो अकीदो ॾिस अञा बि ॿुधाए नथो वञी पंहिंजे पुटनि जे मथां बि शहीद थियल पुटनि जे मथां बि चवे थो हलो तव्हांखे मोहम्मद सॾे पियो जाबिर जा पुट मुर्द हुआ भई पर पंहिंजे महबूबन खे ख़बर अॻे हुई ओ जाबिर तोखे कहिड़ी गलती जाबिर तोखे कहिड़ी गलती जियार नवारो जियार नवारो वेठो ना जियार नवारो वेठो
तई नागल दोस यारन वारो बैठो तई कोस सुभान अल्लाह नाथ जी हिक मिसरा हिक शेर पढ़ा दो गलती हुजे तो बाहर मूंखे ॿुधाइजो छो त ॿिए हंधि बि पढ़ा पियो न मतां ग़लति पढ़ंदो हुजां अवां ॼाणींदा हूंदो ओ त जबल तोता घोर वञा सुभान अल्लाह ओ जिते मुंहिंजा साईं सुभान अल्लाह ओ त जबल तोता घोर वञा सुभान अल्लाह जिते मदीने वारा साईं सुभान अल्लाह ओ मुनारा महबूब जा सुभान अल्लाह किस्मत वाले वंजन मदीने वंजी चुमन मदीने दिया गलियां सुभान अल्लाह मैं कुर्बान वजा उन गलियां तो जिता मोहम्मद लाया तलियां मैं का सदक वजा ओही ओद जबल तो अला जे मोहम्मद लाया तलियां गुलाम फरीदा भी मंजूर पवे भलियां हो भलियां मुनारा महबूब जा सुभान अल्लाह दिसो पया नीर ठरन हो त जबल तोता घोर वञा हो जिते मुंहिंजा साईं शाह लतीफ़ सां केर प्यार करे थो भाई शाह लतीफ़ सां प्यार कयो था सिंध जो घोट लतीफ़ चए सुभान अल्लाह गंद चली जी गोल में पापोड़ा उन्हनि जियो राणो जी आयो हो राणा राणा सिंध जो घोट लतीफ़ चले शल विछड़ा मोहब में हो त जबल तोता घोर वञा सुभान अल्लाह का बहुत न कयो तुम ना के सुभान अल्लाह रात में आयो थका न आयो सुभान अल्लाह हाथ मथे करे ॿुधायो जेको थकायो अवां थका न आयो अवां जो इश्क में हथ मथे कयो जेके थकान से हथ मथे के करा अच्छा तो चार यार जी दरबार में हाजिरी सुभान अल्लाह चार यार जे जिक्र ले
ना तो खान को दाद दियो तो ये चार यार जो जिक्र जिथे देखन ठीक है साईं हक चार यार हक चार यार हक चार यार हाथ खड़ी करे हक चार यार हक चार यार हक चार यार हक चार यार असा प्यार कयो यारन सा असा प्यार कयो हाँ प्यार कयो असा प्यार कयो शहीन यारन सा असा प्यार कयो अवल सुवणु सिद्दीक़ वाहे सजन साईं जा गुलाम आहिनि हज़रत सजन जा गुलाम नक्शबंदी सिलसिलो असां चवंदा आहियूं अवल सुवणु सिद्दीक़ वाहे मिसल उन जे कोई बिना है असां खेड़ने जो ठार कयो चार यारन सा असां प्यार कयो तो सुनी बैठो हाथ खड़ी हक चार यार हक चार यार हक चार यार अब्दुल में सोहणो फारूक वाला जो कयो रब हवाला दुश्मन ने ते जवार कयो शहीन यारन सा असा प्यार कयो उस्मान साईं सखावारो मीरा बदहनीअ खे होयो ॾाढो प्यारो नूर लक़ब निर्वार कयो चार यारन सा असा प्यार कयो के मौला अली जो जिक्र में गज वज के ॿुधाईंदा आहियूं दर भी जोर सां कंदा आहियूं देवता जी हिकड़ी नई मनकब ते चयो पे पर हुकुम थी वियो वरी जेका हुन रे भेलूं था नई जी हिकड़ी मिसरा पढ़ंदासीं पर कावा खे वणंदड़ आहे जंहिंजो हुकुम आहे ओ तुंहिंजो बि सहारो अली अली हथ खड़ी करे तुंहिंजो बि सहारो अली अली तुंहिंजो बि सहारो अली अली अल्लाह के प्यारो अली अली रसूल के प्यारो अली अली हुबदार निजो हर वक्त आहे कोई नारो गले के तकलीफ है ओ वाह नबी जो वीर अली असहाब जो मुशीर अली मोहम्मद जो अमीर अली हसन जो पीर अली गली गली ये सारे आवाज़ थी न थकायो ना अली वली अली जो वली वली देखो हाथ खड़ी करे अली
अली साईं वटि उन वक़्तु 100 ऊँटनि जी कतार हुई, हर ऊँट जे मथां हिकु अन्न जी बोरी रखियल हुई। हज़रत अली साईं गुलाम खे हुकुम फरमायो त हिनखे हिकिड़ी अन्न जी बोरी ॾेई छॾे। पाण खीसे में हथ लॻावी जेको सभिनी खां नंढो नोट हुजे न उहो कढो फ़कीर लाइ। अली साईं फरमायो अन्न जी बोरी ॾेई छॾे। गुलाम अर्ज़ कयो साईं अन्न जी बोरी उठ जे मथां थियल आहे, पाण फरमायो पोइ उठ ई ॾेई छॾे। गुलाम अर्ज़ कयो साईं उठ त 100 ऊँटनि सां गॾियल आहे, पाण फरमायो पोइ 100 उठ ई ॾेई छॾे। नाबीनो पर हुननि मुलनि जहिड़ो अंधो कोन हुयो। समझे पियो त अली वटि अञा घणो कुझु मिली वेंदो हलियो। खैरात घुरी मानीअ जी तू मूंखे रसी पियो त ॾींदी। अली साईं इशारो फरमायो त अखियूं में मिली वियसि। सुभान अल्लाह जॾहिं मां रड़ कयां त चइजांइ सुभान अल्लाह। अली अखियूं ॾेई छॾियो अदन खे बेनूर बदन खे अदे छॾाई आसूरनि खे खुश कराए गर्दन खे 100 ऊँटनि जी आई कतार मिली मंगते जे हथ मार हर साइल के हर गेज गेज आदियार वारो आदियार वारो आदियार वारो आदियार वारो अली अली तुम जो बिसारो अली अली तुम जो बिसारो अली अली अल्लाह के प्यारो अली अली रसूल रसूल अली अली अल्लाह के प्यारो रसूल के प्यारो अली अजैन जो आशिक लाल मां भाया तो या के वरी या को आशिक अली ऐन जो आशिक असां जॾहिं मौला अली जो ज़िक्र कंदा आहियूं त पाक थी करे वुज़ू करे ईंदा आहियूं महफ़िल में। सुभान अल्लाह। हिकिड़ा दोस्त वरी कुझु ग़लति शयूं वापराए करे ॾींदी हैदर कंदा आहिनि, असां ईअं न कंदा आहियूं। असांखे इहा ॻाल्हि ग़लति लॻंदी आहे। अली जो ज़िक्र बि पाक त पाक ज़बान सां थिए। कोई शाइर चवे थो त पी पुर थी नारो न हणंदो थी नारो हणंदो कर पी पुर थी नारो न हणंदो कर ना पाक थी नालो न खणंदो कर जम जो हैदर हक़ जी हस्तिया जो हैदर हक़ जी हस्तिया ओ बुला तोखे बंदर करे मबुधाया थो आशिक ऐलाम खिलाल पाया तो अली जी ऐन जो आशिक। हुकुम त मूंखे ॿियो बि मिलियो आहे पर टाइम ॿियनि जो बि ख़्यालु कबो पढ़बो वञिबो ऐं ॿियनि जो टाइम विञाए छॾिबो। हालांकि दावत घणी मूंखे ॾिनी आहे पर्ची इन त वरी किरायो कटे वेही रहे कोन थींदो। वो हाणे ही जेके आहिनि ॿ मिसराऊं करे पढ़ंदासीं त जीअं टाइम थोरो घटि थिए। हो जान मांगो जान मांगो मैं दिल नहीं दूंगा क्योंकि
ठिकाना मेरे हुसैन का है। दिल ठिकाना मेरे हुसैन का है। हर ज़माना मेरे हुसैन का है। हुसैन का है हर ज़माना मेरे हुसैन का है। हुसैन का है हर ज़माना। जिनकी ख्वाब है ये कायनात बनी। जिनकी ख्वाब ये कायनात बनी। यज़ीद नक्शे जोरो जफा बनाता है। संगीत नहीं आयो। यज़ीद नक्शे जोरो जफा बनाता है। हुसैन उससे खते करबला बनाता है। हाणे हे पढ़ंदो साथ मथे ईंदो ॾिस जो इन्हनि जी सुभाणे अल्लाह केॾी वॾी थिए। यज़ीद नक्शे जोरो जफा बनाता है। हुसैन उससे खते करबला बनाता है। यज़ीद आज भी बनते हैं लोग कोशिश से, पर हुसैन खुद नहीं बनता, खुदा बनाता है। जिनकी खातिर ये कायनात बनी है। सानाना मेरे हुसैन का है। सानाना मेरे हुसैन का है। हर ज़माना हुसैन का है। हर ज़माना जिन पर सारे दुरूद पढ़ते हैं। सुलेमान आके मिलकर बीबी खातून से गया। बीबी नमाज नु पढ़दी पईए। सुलेमान आके मैं घर बीबी खातून से गया। बीबी नमाज नु पढ़दी पईए। जे एक पासे में दीद वाला चकी आ पई चल दे पईए। जेड़ो शेर और सुभाणे लाका नहीं इसरे की समझ में नहीं। सुलेमान आके मैं घर बीबी खातून दे गया। बीबी नमाज नु पढ़दी पईए। एक पासे में दीद वाला चकिया पई चलदी पईए। जे बे पासे में नजर वाला तेरी झूल दी हलदी पई। हुसैन सुपा बिच पींगे हां मेरी अर्श तू मिलदी पई। सुभान अल्लाह। हम तो जोर लगायो इंशाल्लाह ताने खेले के वल्टा कोर लेने देना चाहे छे दी। सुमर बोला कि मैं पानी बंद कर दूंगा। हुसैन बोले कि मैं इस पर भी सब्र कर लूंगा। सुभान अल्लाह। बोला कि इधर बड़चियां हैं भाले हैं। हुसैन बोले कि इधर सर कटाने वाले हैं। शिमर बोला कि मैं हाकिम हूँ जबर करता हूँ। हुसैन बोले कि मैं सैयद हूँ सब्र करता हूँ।
दस्तगी बेड़ो तारे रे आह पीर निजा पीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगी सुभान अल्लाह वरस परे पर पुटड़े छे परणायण कोशिश करी बचड़े जो छोड़ जीवी रमेड़ो सुभान अल्लाह यानी शरीफ का को मुझे भी तैयारी है मदीने पाक अल्लाह करे तू भी सुभान अल्लाह ओड़े पाड़े वाला माण्हू चवनि पिया हर को चवे पियो रब जी रज़ा ते राज़ी रह हाणे सब्र करे भाई एडा सूरन सह हां सब्र कर वो छाती चवे ओ दस्तगीर दस्तगीर मुखे पहुंची आहे उकीर बेड़ो तारे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे हुक्म यो हो पखी ने कहड़ी पोका पोकी अल्लाह तमके दींदो सुभान अल्लाह अखिन कहड़ी ओखा पोखी अल्लाह तमके दींदो अन्न ऐं गोश्त सदन जुग जो मालिक पाण भरींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रोज़ी जो ज़िम्मेवार केर अल्लाह जो कमाल जे नज़र अचे इन शेर में अज़मत है सुभान अल्लाह पानी अंदर चीतन खे भी पत्थरन अंदर कीरन खे भी हो परवर पाण पाली दो ओ अन्न ऐं गोश्त सदन जोग जो मालिक पाण दो हुक्म यो कदे मके में कदे मदीने कदे प्यो बकरियो चा सुभान अल्लाह साईं तवा जो आका मके में करे मदीने में कदे वरी बकरियो चारे को बेचारे सुभान अल्लाह असल में हुजूर जो शान चाहे कदे चढ़ी वो रात साई अर्श वागो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो घुमाए थे ट्यूबलाइट बंद कर ले सुभान अल्लाह आखिरी सुभान अल्लाह एडी हुजूर जो मां शेदार पर चली गाल कया था जो वाह थी वई करे कचहरी रात होई कहारी कई साहब घर दे प्यारे हाथ मुबारक फेरो शरीयत लट पहिला तो सुभान अल्लाह
खुदा साईं अञा साईं जे आवाज़ में कुझु पैदा करे केॾी महफ़िल साईं जमाए छॾी तव्हां मुंहिंजो चवणु कोन कयो साईं जे चवण जे करे वेझा अञा जॻह जाम पई आहे उनजी ख़िदमत में अर्ज़ाए महिरबानी करे अॻिते वधी अचो अञा काफ़ी सराखाना आहिनि बहितरीन महफ़िल थी चुकी आहे महफ़िल दौरान असांजा आयल महिमान जेके बि अचनि था उनखे मरहबा वेलकम साईं जा मुरीद आहिनि कुझु महिमान आहिनि सभिनी खे ख़ुशि आमदेद चऊं था जेके बि साहिब मिलाद करायो आहे ख़दीम कामरेड मोहम्मद खान बोज़दार ऐं ॿिया जेके बि मुंहिंजा बिरादर आहिनि जेके बि हिन महफ़िल खे जीअं सजायो आहे अल्लाह साईं तूं उनजे दिलनि खे सजा रब करीम उनजे घर में रिज़्क़ में बरकत और रहमत अता फरमा ऐं तव्हांजे हिन शेर सां अॻिले शाइर खे अॻिले दोस्त खे मोहसिन कादरी भाई वेठो आहे ऐं उनखे मधु कंदुसि सिर्फ़ु हिकिड़ो शेर टाइम तव्हांजो वधीक नथो वठां करम की भीख मिले तो हयात बनती है ये सब करम आहे पोइ चक्कर मिलाद थियो 180 फुट प्लाट हींअर ई माशाअल्लाह वधीक प्लाट आहे कामरेड आईंदा वरी